जी नाज़रीन, मां यहाँ खमन खान खमड़ाटी जाली माली जज़्बाती जुगाड़ी न्यूज़ सां गॾु हींअर हिकिड़ो असां वटि हारी मौजूदु आहे मिल वारनि जो सतायल सो इन खां असां इंटरव्यू वठूं था हिन जो छा चवणु आहे मिल माफ़िया जे मुताबिक़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब ॾे हाल वाल हिते छा पोखियो अथई अबा? ये बाबा ये सब्जी पोखी अथऊं। छो पहिरियां छा पोखियल हो हिते? पहिरियां हिन में कमंद कायल हो। छो वरी कमंद तव्हां पटे वारी सब्जी छो हई आहे बाबा? बाबा ये असांखे मिल वारनि जेको आहे तमामु ज़लील करे छॾियो, न को इंडेट ॾियनि न को छा, कमंद सॼा सुकाए ज़लील असांखे करे फसल जॻह तबाह थी आहे। भई महीनो महीनो असांखे इंडेट बि कोन पिया ॾियनि। हाणे असां माना सूर ॾुख खां जेको आहे सो पोखी आहे भाॼी। अच्छा, माना हे मिल वारनि जी महिरबानी आहे जो तव्हांखे इंडेट कोन पिया ॾियनि ऐं ब्रोकर मूं ॿुधो गनो पिया वठनि। हा सही ॻाल्हि आहे। हा बाबा, ब्रोकर जेके आहिनि 75 रुपया गनो पिया वठनि। इहे जेके आहिनि मिल माफ़िया वारा जेके आहिनि असांखे तमामु ज़लील घणो कयो अथनि। इहे असां जेको फसल आहे असांजो अधु में सॼो रुॻी वियो। अच्छा, माना तव्हां मिल माफ़िया जे मुताबिक़ माना उन्हनि खां तंग थी तव्हां सब्जी कायो आहे? हा साईं, तंग बेज़ार थी असां बि कारो मोह पंहिंजो कयो। असां कमंद कायूं ई न आहिनि त असांखे एॾो ज़लील न कंदा आहिनि। पोइ हाणे हिन में ग़लती कंहिंजी आहे? ग़लती हिन में असांजी आहे न, जेको असां हिन में फसल कायो कमंद कयोसीं, हाणे पछतायूं पिया। हाणे जेको आहे सो 130 रुपया मण असांजो को गुज़ारो ई कोन थो थिए। हाणे 130 में तव्हांजो माना छा थींदो? 100 में तो किराया भाड़ा आहे उहो वञनि था, तव्हांखे कहिड़ो बचंदो? छा बचंदो? असांखे माना मज़दूरी बि कान थी बचे, न को छा, बसि उहो महिनत वञी पोइ तगारी वञी खणूं पियो। अहिड़े फसल करण खां जेको असांखे रुपयो बि न बचे। पोइ तव्हां अहिड़नि खे वोट ॾियो हा, न ॾियो हा त छो तव्हां अहिड़ा अॼु ज़लील थियो हा? मूं ॿुधो होॾां कराची में हेॾां हड़ताल कयो अथनि, ॾाढो सियारे में थधिड़ा पाणी आया अथनि, सो कपिड़नि जा जोड़ा बि कोन खणी आया वीचारा, सीउ में मुआ आहिनि हाणे थधे पाणी में। ऐं तव्हां जहिड़ा ॼट मूं ॿुधो आहे, ॾिसां पियो न्यूज़ ते त उहो फिरियो वरी हिकिड़ी घिटी खां वरी साॻी घिटी में वरी पादर जो पहको आहे, वरी भॼनि था, वरी फिरी वरी हीअं अचनि, वरी पादर जो पहको आहे। ॾाढो कुटियो वञे कराची वारी गलियुनि में, इन्हनि में असांजी गलियूं ई न पियूं लभनि, केॾा वञूं नवां माण्हू। उहो धणी बच के खाने खे उन्ही खे लेथड़ा लेथड़ा कुटियो अथनि मूं ॿुधो आहे। ऐं ॿियो ॿुधो त कराची में रुगो जेको हड़ताल थो करे उन्ही खे पाणी छो था घणो हणनि? जेको हड़ताल थो करे उनखे पाणी था हणनि त भले सीउ में मरे न, बेज़ार थिए, किरे केॾा न केॾा त थिए न। मूं ॿुधो समुंड उते आहे तॾहिं करे समुंड जो पाणी खुटाइण जे करे हीअ हड़ताल वारनि खे पाणी हणनि था ताकी समुंड जो पाणी ख़तमु थिए। सही ॻाल्हि आहे? हाँ बिल्कुल दा। हाँ, वरी तव्हां खां पोइ वरी एग्रीकल्चर वारा विया, वरी मास्टर वीचारा विया, हणी पादरेशन सभिनी खे ड्राए विधऊं। सही ॻाल्हि आहे? हाँ बिल्कुल, इहा लख जी ॻाल्हि आहे। साईं महिरबानी, साईं तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। जीअं दोस्तो तव्हां नारी जो हाल ॿुधाइनि, मिल माफ़िया जे इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु मिल माफ़िया नामंज़ूरी चवनि था, इंडेट कोन पिया ॾियनि ऐं ब्रोकरनि खे गनो ॾियनि पिया, जेको ब्रोकर 70 रुपया हिननि खां ख़रीद पिया करनि। अॻिते मिल माफ़िया वारा ऐं ब्रोकर पाण में ॿधल हुया, मुनाफ़ो अधु अधु करे खाइनि पिया। जीअं त तव्हांजो होस्ट एंड दोस्त जुगाड़ी न्यूज़ सां मूंखे ॾींदा इजाज़त। अला नेगेबान।